अरे इन खां वॾो ॾुख ॿियो केॾो ॾींदे भागा हे वठी वण थियो आहीं अञा बि हे चटरायूं कोन थो छॾे भाई इन मल ॾुख तो मूंखे ॾिनो आहे जो मां ख़्वाब ॾिसां पियो अहिड़ो ख़्वाब ॾिसां पियो क़ुरान जो कसम आहे जेको तो ॾुख ॾिनो आहे न मूंखे मुंहिंजो हथ अची छॾियो अथई रूबी कॾहिं थी मूंखे पंहिंजे डैडी सां मिलाई बस कुछ ही ॾींहं में दरअसल मां थोरो ज़हनी तौर ते परेशान आहियां परेशान त मां बि आहियां ज़हनी तौर बि ऐं जिस्मानी तौर छा मतलब सफ़ा को नादान आई डार्लिंग इन तन्हाई ऐं ख़ामोशी जे आलम में तोए मां हिकु होटल जे ख़ूबसूरत बेडरूम में मौजूदु आहियां पोइ बि असां ॿिन्ही जे विच में दूरी छो कमाल खान तोखे इजाज़त कॾहिं कोन ॾींदो तूं ऐं तुंहिंजा भाइर तूं ऐं ताराणो पंहिंजी रोज़ी कर पंहिंजी जा मुर्गी छोला खपा जा पकोड़नि जो दुकान जा छपो चाई कर थाल करणी खपा तूं भई आहे सम्झी न पंहिंजे रोज़गार में बरकत आहे असांजी ग़लती न कर असां ख़ुशि आहियूं पंहिंजे लाइ कमा पंहिंजे लाइ मानंदा हा हा आई बस आई रे अरे नांग कबूतर इहो थई कबूतर इहो थई कादन जो कबूतर ज़हर ज़िंदगी ड्रामो बंद थियण वारो आहे 200 किस्तुनि ते ज़हर ज़िंदगी ड्रामो बंद थी वेंदो ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी आख़िरी किस्त 200 किस्तुनि ते ख़त्म थी वेंदी छा ज़हर ज़िंदगी ड्रामो वाकई सच में बंद थियण वारो आहे नाज़रीन सभ खां पहिरियां अव्हांखे हिकु ख़ुशीअ जी ख़बर ॿुधायां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो अचे पियो जेको सुभाणे ऑन एयर थींदो जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी इन्ही ड्रामे में भी अवांजा मनपसंद अदाकार मतलब ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेके अवां मनपसंद अवांजा अदाकार आहिनि उहे भी हिन ड्रामे में आहिनि ही पर उन सां गॾोगॾु अवांजा ॿिया भी मनपसंद अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि मतलब त रबन ऐं मीरा त ज़हर ज़िंदगी ड्रामे में जीअं अवां ॾिठो आहे ईअं ई सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी रबन ऐं मीरा जा किरदार अवांखे ज़बरदस्त लॻंदा ऐं उन सां गॾोगॾु अवां जो सिंध जो चॉकलेटी हीरो जंहिंखे अब्बास गुल चवंदा आहिनि मतलब जबल अब्बास गुल भी हिन ड्रामे में ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में आहे जेको मेन मरकज़ी किरदार अदा करे पियो ऐं उन सां गॾोगॾु इस्माइल चांडियो सिंध जो लेजेंड अदाकार जंहिंखे किंग ऑफ डायलॉग चवंदा आहिनि ट्रेजिडी जो बादशाह चवंदा आहिनि ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में इस्माइल चांडियो साहब रिमशा शहज़ादी जे पीउ जो किरदार अदा करे पियो मतलब जंहिंखे अवां मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो उनजो नालो त असल में रिमशा शहज़ादी आहे जी हा बिल्कुलु शहज़ादी छो न हुजे छो त हुन मीरा जो किरदार शहज़ादियुनि वांगुरु ई कयो आहे ऐं उन सां गॾु असांजो शहज़ादो आज़म जान मेंगल जंहिंखे अवां रबन जे नाले सां सुञाणींदा आहियो जाई क़ुरान जे नाले सां भी अवां उनजे तकिया कलाम जी सुञाणप सां भी सुञाणींदा आहियो त ही आज़म मेंगल जो डायलॉग आहे मतलब अवां जे मनपसंद अदाकार रबन जो डायलॉग आहे जी हाँ रबन हिन ड्रामे में कादन कबूतरी जो किरदार अदा करे पियो ऐं उन सां गॾु राणे जी जाइ अरे इन खां वॾो ॾुख ॿियो केॾो ॾींदे भागा हे वठी वण थियो आहीं अञा बि हे चटरायूं कोन थो छॾे भाई इन मल ॾुख तो मूंखे ॾिनो आहे जो मां ख़्वाब ॾिसां पियो अहिड़ो ख़्वाब ॾिसां पियो क़ुरान जो कसम आहे जेको तो ॾुख ॾिनो आहे न मूंखे मुंहिंजो हथ अची छॾियो अथई इंशाल्लाह जुमे जे ॾींहुं हुनजी पहिरीं किस्त अपलोड कई वेंदी ऐं कहिड़े चैनल ते ही ड्रामो हलंदो इहो भी कोई सुठो चवण आहे जी हां कॾहिं थी मूंखे पंहिंजे डैडी सां मिलाई टीवी ते ही ड्रामो हलंदो बस कुछ ही ॾींहं में असांजी एचडी दरअसल टीवी मां ते ही थोरो पेश कई वेंदी ज़हनी तौर ते परेशान आहियां चैनल ते ही परेशान त मां बि आहियां आयो इन्ही ज़हनी तौर बि ऐं जिस्मानी तौर पहिरीं किस्त छा मतलब? एंड सफ़ा को नादान आई सोप सीरियल आहे केतिरो डार्लिंग ठहंदो इहो त असांखे इन तन्हाई ऐं ख़ामोशी जे आलम में ऐं जेको ज़हर थी वई तोए मां हिकु होटल जे ख़ूबसूरत बेडरूम में पोइ बि असां ॿिन्ही जे विच में दूरी छो कमाल खान तोखे इजाज़त में ना सिर्फ कॾहिं कोन ॾींदो इस्माइल चांडियो तूं आज़म जान मेंगल ऐं रिमशा तुंहिंजा शहज़ादी भाइर तूं ऐं ताराणो पंहिंजी रोज़ी कर पंहिंजी जा मुर्गी छोला खपा जा पकोड़नि
आई माल आई रे अरे नांग कबूतर इहो थई कादन जो कबूतर उस्ताद अहमद इकबाल साहब तमाम जल्द सुभाणे शाम 7 लॻे ही ड्रामो ऑनर थियो ईंदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD TV ते। दोस्तों अवां परेशान हूंदा, असां बि परेशान आहियूं, तव्हांखे बि इंतज़ारु आहे, असांखे बि इंतज़ारु आहे। असांजे ऐं अव्हां जे जेको आहे त इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो सुभाणे इंशाल्लाह ज़रूरु अव्हां जे असांजे साम्हूं हूंदो। पर दोस्तों ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में हिकु नवाण छा आहे, उहा नवाण इहा आहे त ज़हर ज़िंदगी या तकरार या वरी को बि ड्रामो ॿारहाड़ी जो उनमें बिल्कुलु ई ॿारहाड़ी खे ॾेखारियो वेंदो आहे। हिकु ई स्पेल हूंदो आहे, पर हिन ड्रामे में 2 स्पेल आहिनि, मतिलबु हिकु टिकट सां 2 मज़ा। अव्हां शहर जी कहाणी बि ॾिसी सघो था, शहर में कीअं मसइला मसाइल हूंदा आहिनि। सिंध जूं फैमिलियूं, सिंधी फैमिलियूज़ यानी वॾे शहरनि में दादू या हैदराबाद, कराची या सखर जीअं शहर जी सिटी फैमिलीज़ हूंदी आहे, उन्हनि सां कहिड़ा इशू थियनि था। ऐं ॿारहाड़ी में त खट विहाणा, होताकूं, बनी बारा ऐं कबूतरी कुकड़ियूं, इहे सॼा मसइला मसाइल त ॿारहाड़ी में आहिनि। वॾेरनि जा मसइला, बंदूकूं, कुहाड़ियूं, लठ कुहाड़ियूं, इहे सॼा इशू त आहिनि। उन्हनि जूं कहाणियूं बि ॾेखारबियूं, उन्हनि जा मसइला मसाइल बि हिन ड्रामे में आहिनि, पर शहर जा मसइला मसाइल बि आहिनि। मतिलबु हिकु टिकट सां 2 मज़ा। हिकु ड्रामे में अवां 2 जेको आहे त शेड्यूल ॾिसी सघो था। ॿारहाड़ी जी फैमिली ॿारहाड़ी में कीअं रहे पई, कीअं उन्हनि सां मसइला मसाइल थियनि था, ऐं शहर जी सिंधी फैमिली शहर में जॾहिं रहे थी त उन्हनि सां कहिड़ा मसइला मसाइल थियनि। ऐं ॿियो त ॿियो हिन ड्रामे में जेके असां एड हलायोसीं नवनि दोस्तनि जे लाइ, नवनि न्यू टैलेंट सिंध जे माण्हुनि जे लाइ, उन्हनि बि दोस्तनि हिन में तमामु ज़बरदस्त परफॉर्म कई आहे। पर यादि कजो, उन्हनि खे सपोर्ट अव्हां जो कमु आहे, उन्हनि खे सपोर्ट करणु अव्हां जो हतमी फ़ैसिलो आहे, अव्हां जो हक़ु आहे। जेकॾहिं अव्हां कमेंट में वञी उन किरदार जो नालो लिखी करे लिखंदा त ज़बरदस्त परफॉर्म करे थो, त असां उन ड्रामे में उन माण्हू खे तमामु घणी इम्प्रूवमेंट आणण जी कोशिशि कंदासीं ऐं उहो पाण बि सुधार आणींदो, पंहिंजो पाण में सिखिया आणींदो। मतिलबु हर सीनियर आर्टिस्ट सभ खां पहिरियां जूनियर हूंदो आहे, माउ जे पेट खां केर बि सिखी न ईंदो। हीअ दुनिया स्टेज आहे, हिन स्टेज में हर माण्हू जॾहिं ईंदो आहे त को न को किरदारु हुनखे करिणो पवंदो आहे, ऐं उहो माण्हू सिखिया वठी करे पंहिंजो पाण में इम्प्रूवमेंट आणे करे तव्हांजे साम्हूं गुलाब जो गुल थी ज़ाहिर थींदो आहे। सो जेकॾहिं अव्हां नवनि अदाकारनि जी हौसला अफ़ज़ाई न कंदा, हौसला शिकनी कंदा, त उहे वीचारा कीअं कमु कंदा। उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कयो, तनक़ीद बराए इस्लाह ज़रूरु तनक़ीद कयो, मतिलबु उन्हनि जी सुधार वारी तनक़ीद कयो। ईअं न कयो त उहो वीचारो उन शइ मां ई निकिरी वञे, मतिलबु उनजी दिलि आज़ारी न कयो। सो हर माण्हू खां ग़लती थींदी आहे, हर नओं आर्टिस्ट, हर जेको आहे त जूनियर आर्टिस्ट को न को कंहिं न कंहिं शइ में ज़रूरु फाथल हूंदो आहे, को मसइलो न आहे, पर उनखे आहिस्ता आहिस्ता इम्प्रूवमेंट आणण जो टाइम मिलंदो आहे। जेकॾहिं उनखे टाइम मिलंदो त जूनियर मां उहो हिकिड़ी सीनियर थी वेंदो। दोस्तों हिन ड्रामे में असांजा सीनियर आर्टिस्ट आज़म जान मैगल, जंहिंखे अव्हां रबनि जे नाले सां सुञाणींदा आहियो, मीरा रिमशा शहज़ादी बि हिन ड्रामे में आहे, आज़म जान मैगल बि आहे, ऐं अब्बास गुल जंहिंखे जबल जे नाले सां तमामु घणो सिंध में सुञातो वेंदो आहे, उहो हिन ड्रामे में आहे। ऐं सिंध जो किंग ऑफ डायलॉग, ट्रेजडी जो बादशाह, दर्द जो बादशाह इस्माइल चांडियो साहब असां वटि हिन में अब्बास गुल जे पीउ जो किरदारु अदा करे पियो। ऐं इन खां अलावा उस्ताद अहमद अली दायो, सीनियर आर्टिस्ट स्टेज जी दुनिया जो, उहो हिन में कादन कबूतरी मतिलबु आज़म मैगल रबनि जे पीउ जो किरदारु अदा करे पियो। ऐं उन खां अलावा उस्ताद गुल मुनीर गुल जेको सरदार ख़ान जो किरदारु अदा करे पियो, महबूब शेख जे पीउ जो मतिलबु कमाल ख़ान जे पीउ जो। तमामु ज़बरदस्त कहाणी आहे, ॿारहाड़ी ऐं शहर जी फैमिली जे हवाले सां तमामु घणा इशू, तमामु घणा मसइला मसाइल। ऐं ॿियो त ॿियो हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे अकबर उत्तरादी, मतिलबु त पाण ई मज़ाई अदाकार, उन पाण बि सुठी परफॉर्मेंस कई आहे, व्याज खोर जो किरदारु कयो आहे, फ़नी किरदारु आहे, तमामु ज़बरदस्त कहाणी आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे वल्लू बरोच, उहो बि ज़बरदस्त आहे। ऐं असिस्टेंट डायरेक्टर में आहिनि सजाद समो, ज़ाकिर खोसो, ऐं को डायरेक्टर में आहिनि आशिक़ नवाज़ ऐं ख़ादिम हुसैन खखराणी। हिननि महिनत बि कई आहे, सुठी टीम आहे, सुठी मैनेजमेंट आहे, सुठा दोस्त आहिनि। असांजी HD TV ते जेकॾहिं अव्हां नवां आहियो त कांडी लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। सब्सक्राइब कंदव त अव्हांखे सभ खां पहिरियां क़िस्त सुभाणे मिलंदी। जेकॾहिं अव्हां हिन वीडियो में असांजी HD TV ते बिल्कुलु ई नवां आहियो त हाणे जो हाणे असांजी TV खे सब्सक्राइब करे छॾियो, घंटी बटन खे बि दबाए छॾियो, छो त घंटी जो बटन इहो आहे त तव्हांखे क़िस्त अपलोड थींदी ऐं अव्हांखे घंटी लॻंदी, टिड़िंग
त ॿ किस्त पुॼी वई आहे, ॾिसो। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द, इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु आहिनि, बिल्कुलु ॾींहुं ख़तमु थी विया, सिर्फ़ु चंद घंटा रहिजी विया आहिनि, 23-24 घंटा रहिजी विया आहिनि या 26 घंटा। सो अवां ही वाइस जॾहिं ॾिसंदा हूंदा शायदि कुझु ई घंटा रहिजी विया हूंदा। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा। अवां जा मनपसंद अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि ऐं जेके असां एड हलायोसीं 0302390181 ते जेके नवां दोस्त असांजे ड्रामे में कमु करणु चाहिनि था त असां उन्हनि खे मौक़ो ॾिनो आहे। उन्हनि बि तमामु मेन मर्कज़ी किरदार में आहिनि। सो उन्हनि खे बि अवां सपोर्ट कंदा। जेकॾहिं अवां बि हिन ॿिए स्पेल में जेको आहे कमु करणु चाहे पिया, हिन सीनियर आर्टिस्टनि जे विच में अचणु चाहे पिया, सुठे माहौल में सुठो कमु करणु, सुठी स्क्रीन ते अचणु चाहे पिया, त सो असां अवां खे बि मौक़ो फ़राहम था कयूं। अवां जे लाइ बि दरवाज़ा खुलियल आहिनि मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी जा। सो अवां बि 0302390181 व्हाट्सअप नंबर ते पंहिंजो नालो, शहर जो नालो, फ़ोटो वॉइस कंदा त असां बि हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। इनशाला असांजी HD TV जी टीम ऐं मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी जी टीम अवां सां ज़रूरु राब्तो कंदी। देरि सवेर थींदी आहे, ईअं न आहे जो अवां चओ त बाबा जीअं वॉइस कई आहे, जीअं मैसेज कयो आहे, ईअं अव्हांखे रिप्लाई अचे, थोरी टाइम लॻंदी, सुबुह ताईं या 6-8 घंटा लॻंदा। सो नो प्रॉब्लम, अवां वेट कयो, अव्हांखे ज़रूरु मौक़ो मिलंदो। ख़ासि करे उन्हनि जे लाइ त सोने पे सुहागा जेके शहदाद कोट, शिकारपुर, लाड़काणो, कंबर ऐं नसीराबाद, वगण ऐं अला तव्हांखे इन केॾे सखर, जैकबाबाद, अहिड़े शहरनि में जेके आसपास जा माण्हू आहिनि, छो त हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग हले पई, जेको आहे त शहदाद कोट में ज़्यादातर रिकॉर्ड थिए पियो। सो उन खां अलावा उस्ता मोहम्मद में थिए पियो। जेकॾहिं अव्हां ड्रामे कमु करणु चाहे पिया सो अचो। ऐं दोस्तो वलू बरोज सां गॾु शाबान शाकिर बि आहे, ॿिया दोस्त बि आहिनि, महबूब कुरैशी बि आहे शहरी स्पेल में। तमामु ज़बरदस्त अदाकार आहिनि ड्रामे में, सुठी महिनत थियल आहे। लाइबा बलोच भी हिन ड्रामे में मेन मरकज़ी किरदार सां छोकिरी आहे, तमामु सुठी परफॉर्मेंस में आहे। सो नाज़रीन, असांजी HD TV जी पेशकश ज़हर थी ज़िंदगी ड्रामो इंतज़ार घणियूं ख़तमु आहिनि। अव्हांजो वधीक टाइम न वठंदुसि। जेकॾहिं अव्हां असांजी TV ते नवां आहियो त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सुभाणे ज़हर थी ज़िंदगी ड्रामे खे अव्हां बि ॾिसंदा, असां बि ॾिसंदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु सोप सीरियल ठहंदड़ ज़हर थी वई ज़िंदगी जे बारे में हिकु एड ॾिनो हुयोसीं त जेकॾहिं अव्हां नवां अदाकार आहियो, अव्हांखे मौक़ो नाहे मिलियो, जेकॾहिं अव्हां बि सलाहियत वारा आहियो त अव्हां बि हिन ड्रामे में शामिल थी सघो था। 0302390181 व्हाट्सअप नंबर स्क्रीन ते ॾिनो वियो हो, जंहिं ते माण्हुनि खोड़ सारनि दोस्तनि असांखे वॉइस मैसेजिस ऐं फ़ोटो बि मोकिलिया हुया। ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जी एडिशन बि असां वटि आई ऐं असां उन्हनि खे हिन ड्रामे में पाण सां गॾु शामिल बि कयो आहे। नवनि दोस्तनि खे जेकॾहिं अव्हां मोट ॾींदव ऐं नवनि दोस्तनि जी सलाहियतुनि खे अव्हां हौसलो ॾींदव त इनशाला उहा अव्हां जे लाइ नेक्स्ट वॾा अदाकार बि साबित थी सघनि था। जी हा, बिल्कुलु इनमें को शक बि न आहे त हर वॾो अदाकार शुरू में नओं ऐं जूनियर अदाकार ई रहियो आहे। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो इनशाला सुभाणे हिन जी पहिरीं किस्त हलंदी सिर्फ़ु असांजी HD TV ते, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV जंहिं चैनल ते हीअ वीडियो अव्हां ॾिसी रहिया आहियो, उन चैनल ते उहो ड्रामो हलंदो। इनशाला ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में बि अव्हांखे मनपसंद अदाकारनि सां गॾोगॾु तमामु ज़बरदस्त कहाणी, तमामु ज़बरदस्त डायरेक्शन ऐं सुठी लोकेशन ऐं उनखां अलावा नवां मौज़ू ते जेके मसला मसाइल थियनि पिया सिंध जा। ऐं हिकु त वॾी ख़ुशी जी ख़बर इहा आहे जो हिन ड्रामे में न सिर्फ़ु ॿाराड़ी खे ॾेखारियो वियो आहे, पर ॿाराड़ी सां गॾोगॾु शहर जो पोर्शन बि आहे, मतिलबु शहर जी कहाणी बि हिन में मिक्स आहे। हिकु तरफ़ शहर जी कहाणी, सिंधी फैमिली जॾहिं वॾे शहर में रहे पई त उनजो कीअं उथणु वेहणु आहे, उनजो माहौल, मसला मसाइल शहर में कीअं पैदा थियनि था, ऐं ॿी तरफ़ उनजी फैमिली जे लाइ कहिड़ा इशू थियनि था, कहिड़ा ख़तरात लाहक थियनि था। इन खां अलावा ॿाराड़ी में त मसला मसाइल आहिनि ई, जुआ, कबूतरी, चोर, ठगी, फुरू ऐं कूड़, व्याज, हर बीमारी ॾेखारी वई आहे। सो ज़ाहिर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। इनशाला ही ड्रामो तमामु ज़बरदस्त अव्हांखे पसंदि ईंदो। तमामु सुठा अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां जेकॾहिं अव्हां बि चाहियो पिया त असां बि हिन ड्रामे में कमु कयूं त इनशाला पहिरियों स्पेल त मुकमल थी चुको आहे, जेको हिन वक़्तु सुभाणे ऑनर बि थींदी हुनजी पहिरीं किस्त। ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं ॿिए स्पेल में अव्हां 20 किस्तनि खां पोइ अचणु चाहियो पिया, सो अव्हां जे लाइ बि असांजी HD TV ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी टीम जा दरवाज़ा सदाईं खुलियल रहंदा। अव्हां असांजी स्क्रीन ते ॾिनल हिन नंबर ते व्हाट्सअप कंदा पंहिंजो हिकु ख़ूबसूरत फ़ोटो
हुन खां अलावा पंहिंजो जेको आहे वॉइस बि ॾींदा। असां हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया ऐं शहर जो नालो ऐं पंहिंजो नालो बि ॿुधाईंदा। सो ज़हर थी वई ज़िंदगी टीम जा डायरेक्टर जेके आहिनि उहा अवां सां ज़रूरु राब्तो कंदा इंशाल्लाह। जेकॾहिं अव्हां जे लाइ को न को किरदारु हिन ड्रामे में हूंदो त अव्हांखे ज़रूरु मिलंदो। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में दोस्तों जेके ॿिए स्पेल में नवां अदाकार अचनि पिया उहे बि तमामु ज़बरदस्त सीनियर अदाकार आहिनि। पर हिन ड्रामे में पहिरें स्पेल में बि एस भट्टी आहे, उन सां गॾोगॾु जेको आहे त एस भट्टी सां गॾु नदीम चांडियो साहबु आहे ऐं इस्माइल चांडियो साहबु आहे, रिमशा शहज़ादी, आज़म जान मेंगल, अकबर उतरादी, सजाद समो, ख़ादिम हुसैन खखराणी, आशिक नवाज़ ऐं अब्बास गुल ऐं इन खां अलावा रिमशा शहज़ादी, लाइबा बलोच ऐं ॿिया बि खोड़ सारा दोस्त आहिनि। यार मोहम्मद डायमंड आहे ऐं इन खां अलावा महबूब शेख आहे ऐं चॉकलेटी हीरो मोहब कुरैशी साहबु आहे जेको हिन में रिमशा सां मतिलबु मीरा सां फ़राड करे पियो। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में तमामु ज़बरदस्त कहाणी आहे, तमामु सुठा कैरेक्टर आहिनि। सो वेल एंड गुड परफॉर्मेंस रही आहे सभिनी दोस्तनि जी। इंशाल्लाह अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु करो हिन चैनल खे, छो त सुभाणे हिन जी पहिरीं किस्त हलंदी ऐं जीअं तव्हांखे सभ खां पहिरियां उहा पहिरीं किस्त जो नोटिफिकेशन मिले ऐं अव्हां असांजी HD TV जी पेशकश मतिलबु ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे पहिरीं किस्त खे अव्हां सभ खां पहिरियां ॾिसी सघो ऐं पहिरियों कमेंट बि करो, पंहिंजी राय खां आगाह कयो थी ड्रामो कीअं आहे ऐं हिन ड्रामे में कंहिंजी अदाकारी वणी आहे ऐं हिन ड्रामे में कंहिंजी ज़रूरत आहे। छो त असां न्यू प्लेटफॉर्म आहे, अव्हांजी हौसला अफ़ज़ाई, अव्हांजी राय, अव्हांजी तनक़ीद असांजे लाइ वॾी अहम साबित थींदी। अव्हांजे लाइ असां अव्हांजा थोरा त रहंदासीं जेकॾहिं अव्हां असांजे मथां तनक़ीद कंदो, तनक़ीद बराए इस्लाह बि असांखे ख़ुशी थींदी। छो त असां तव्हांजी तनक़ीद, तव्हांजी चूंडियल ग़लतियुनि, तव्हांजे दाद, तव्हांजी हौसला अफ़ज़ाई खे ॾिसी करे असांजी दिलि अञा वॾी थी वेंदी, अञा असां सुठो कमु करण जे लाइ क़ाबिल थी वेंदासीं इंशाल्लाह। असांजी कोशिशि आहे, असांजी HD TV जे पारां तमामु ज़बरदस्त कोशिशि, तमामु ज़बरदस्त कहाणी, तमामु ज़बरदस्त डायरेक्शन, तमामु ज़बरदस्त टीम, तमामु ज़बरदस्त अदाकार, नालेवार अदाकार, अव्हांजा ॼातल सुञातल बहितरीनु मौजूदा अदाकार। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जो नालो ज़हर ज़िंदगी सां मिले पियो, ज़ाहिर आहे त ज़हर ज़िंदगी जी अंदाज़ सां बस सिर्फ़ु हिन में चेंजिंग इहा आहे जो असां हिन ड्रामे में शहर जो माहौल बि ॾेखारियूं पिया। हिकु तरफ़ शहर जी कहाणी ॾेखारियूं पिया, ॿी तरफ़ ॿाराड़ी जो कल्चर ॾेखारियूं पिया त ॿाराड़ी ऐं शहर में असांजा सिंधी कीअं रहनि सहनि पिया, सो उन्हनि जो छा मसइला मसाइल आहिनि। सो नाज़रीन, तव्हां ज़बरदस्त कहाणी सां गॾु अव्हां असांजी HD TV जी हिन पेशकश खे ज़रूरु ॾिसंदा, ज़रूरु पसंदि कंदा। छो त अव्हां पसंदि कंदा त असांजो हौसलो बुलंद थी वेंदो ऐं असां सुठी खां सुठी परफॉर्म करण जे लाइ असां तव्हांजे साम्हूं ईंदासूं। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जो डायरेक्टर अकबर उतरादी ऐं हिन ड्रामे जो असिस्टेंट डायरेक्टर्स आहिनि जेके असांजा दोस्त सजाद समो, इहो ज़ाकिर खोसो ऐं उन सां गॾोगॾु को डायरेक्टर आहिनि ख़ादिम हुसैन खखराणी ऐं आशिक नवाज़। अकबर उतरादी जी तमामु ज़बरदस्त कहाणी, ज़बरदस्त डायरेक्शन रही आहे हमेशह। अकबर उतरादी खे अव्हां सुञाणींदा बि हूंदा, तमामु ज़बरदस्त अदाकार आहे, सीनियर आर्टिस्ट आहे। इन सां गॾोगॾु हीअ ड्रामो असांजी HD TV जी पेशकश आहे ऐं असांजी HD असांजी अव्हांजी पंहिंजी मतिलबु असांजी TV न, मतिलबु अव्हांजी पंहिंजी TV आहे, असांजी HD TV जी पेशकश आहे। तमामु सुठी कोशिशि कई वई आहे इंशाल्लाह। अव्हांजो साथ, अव्हांजी मोहबत, अव्हांजो मान असां सां गॾु हूंदो त इंशाल्लाह असां हिन ड्रामे में तमामु ज़बरदस्त महिनत कंदासूं, अञा बि घणी महिनत कंदासूं, महिनत कई बि आहे। सो तमामु ज़बरदस्त कहाणी आहे इंशाल्लाह। जेकॾहिं अव्हांखे पसंदि ईंदी त हीउ ड्रामो तमामु घणो हलंदो, तमामु ज़बरदस्त तरीक़े सां हिन ड्रामे खे हलायो वेंदो। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेके दोस्त नवां आहिनि, जेके चाहिनि पिया असां बि हिन ड्रामे में शामिलु थियणु चाहियूं था, उन्हनि जे लाइ बि तमामु ज़बरदस्त मौक़ो आहे, तमामु सुठो प्लेटफॉर्म आहे। छो त सीनियर आर्टिस्टनि सां जेकॾहिं हू कमु कंदा त उन्हनि जो एक्सपीरियंस ज़बरदस्त रहंदो, सीनियर आर्टिस्टनि जे हवाले सां तमामु बहितरीनु सुठो कमु रहंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां हीअ कहाणी जेका आहे सो आसिफ़ नवाज़ी आहे जेको ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जो राइटर आहे। हिन ड्रामे में बका मोहन बका साहब जो बि जेको आहे त हुन स्क्रिप्ट एडिटर आहे, हुन तमामु सुठो स्क्रिप्ट एडिट कंदो आहे। असांजो बहितरीनु जंहिंखे अव्हां शाइर
आहे रात खामोशा गीत जो शाइर भी आहे शमन अली मीराली जो बेहतरीन गज़ल टाइप गीत आहे। सो इन खां अलावा नाज़रीन तमामु ज़बरदस्त कहाणी आहे, तमामु सुठी कॉमेडियन अदाकारनि जो स्क्रिप्ट लिखियो वियो आहे। हिन ड्रामे में मुंशी भी सुठो कम कयो है। मुंशी छो तो आहे पढ़ियल लिखियल BA पास को अंगूठो छाप न आहे, सो तमामु सुठी परफॉर्म कई है हिन ड्रामे में मुंशी भी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां अव्हांखे हिकु ॿी सुठी ख़बर ॿुधायां त ही ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो हिन करे हिन जो नालो रखियो वियो आहे जो छोकिरियुनि वीचारनि जी ज़िंदगी ज़हर थी वञे थी। जीअं त मीरा खे अव्हां ॾिठो हूंदो ईअं ई मीरा हिन ड्रामे में रूबी जो किरदारु करे पई शहरी स्पेल में। सो शहरी कहाणी में त रूबीअ जी ज़िंदगी ज़हर थी वञे थी जॾहिं उनखे कंहिंसां प्यारु थिए थो ऐं उहो शख़्स उनखे धोखो ॾिए थो। ऐं ॿी तरफ़ अब्बास गोल अमानत जेको आहे उहो बि धोखो खाए थो, उनजी बि ज़िंदगी ज़हर थी वञे थी। ऐं हेॾां आज़म चांद मैगल जो करेक्टर आहे कादन जो, सो उनजी बि वसंदी ख़ुशी वारा जेके ॾींहं आहिनि उहे बि ज़हर थी वञनि था। उन जी कहाणी में भी अजीबो ग़रीब गहमा गहमी अची वञे थी। इहो त किस्त ॾिसण खां पोइ असांखे ऐं अव्हांखे ख़बर पवंदी। फ़िलहाल त असां वटि बि किस्त नाहे पहुती त हीअ किस्त कीअं हूंदी ऐं पहिरीं किस्त में छा हूंदो, पहिरीं किस्त में कंहिंजा सीन हूंदा, कहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट हिन ड्रामे में जी पहिरीं किस्त में शामिलु हूंदा। सो तमामु ज़बरदस्त कहाणी, तमामु ज़बरदस्त पहिरीं एपिसोड हूंदे। एक्साइटेड आहियूं असां बि इंशाल्लाह त तमामु ज़बरदस्त सुठी असांखे बि लॻे अव्हांखे बि लॻे। जेकॾहिं सुठो कमु हूंदो त इंशाल्लाह अव्हांखे असांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ॾिसणु दोस्तो न विसारींदा। तमामु ज़बरदस्त पहिरीं एपिसोड आहे, अव्हांखे ॾिसणो पवंदो। अव्हां पंहिंजे दोस्तनि खे भाइरनि खे सभिनी खे जेको आहे वॉइस ॾींदा, ही मैसेज फॉरवर्ड कंदा त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो सुभाणे 7 लॻे ज़रूरु छा आहे अपलोड कयो वेंदो। इंशाल्लाह ऑन एयर थींदो असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। सो दोस्तों ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां अव्हांखे असां इंफॉर्मेशन ॾींदा रहंदासीं हमेशह। जेकॾहिं अव्हां इन ड्रामे में शामिलु थियणु चाहियो था त वेल एंड गुड, को मसइलो न आहे, अव्हां इन ड्रामे में शामिलु थी सघो था असांजे अखियुनि ते। पर अव्हां असांजे 0302390181 ते व्हाट्सअप कंदा पंहिंजो फ़ोटो, नालो, शहर जो नालो ऐं वॉइस ॾींदा त असां हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। इंशाल्लाह असां अव्हांखे थोरी देरि में या ओड़ी टाइम अगरि वॉइस ॿुधोसीं त अव्हांखे रिप्लाई ज़रूरु ॾींदासूं। न थोरी देरि लॻंदी आहे छो त टीम जी मैनेजमेंट हूंदी आहे, उहे किथे न किथे मसरूफ़ हूंदा आहिनि, त अव्हांखे रिप्लाई ज़रूरु ॾींदा। अव्हां परेशान न थियो त अव्हांखे रिप्लाई नाहे थियो। सो देरि सवेर रिप्लाई अव्हांखे ज़रूरु ई मिलंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो इंशाल्लाह तमामु जल्द इंतज़ार जी घड़ियूं अव्हां जूं ऐं असां जूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो सुभाणे इंशाल्लाह हलंदो। ऐं हिन ड्रामे जो थी सघे थो पहिरियों टीज़र हिन वीडियो में बि लॻल हुजे, असांखे का ख़बर न आहे। थी सघे थो टीज़र आयो हुजे पहिरीं किस्त जो, पहिरीं किस्त में कंहिंजा सीन आहिनि। सो इहो त हिन सुभाणे ख़बर पवंदी या वरी पोइ ही जॾहिं वीडियो अपलोड थींदी हिन में ख़बर पवंदी। दोस्तो असांजो कमु हूंदो आहे वॉइस ॾियणु, इंफॉर्मेशन ॾियणु दोस्तनि खे पंहिंजे ड्रामे जे हवाले सां, ज़हर ज़िंदगी जे हवाले सां। त असां तमामु घणनि दोस्तनि खे इंफॉर्मेशन ॾींदा आहियूं हमेशह। पर हाणे जेको असां ही पंहिंजे प्लेटफॉर्म ते हिकु मेगा सॉफ्टवेयर ठाहियूं पिया जंहिंमें सिंध